नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे असद अली घुरगड़ी। रिपोर्ट मूजिब उमरकोट पाकिस्तान पीपल्स पार्टी सेनेटर ऐं सूबाई सिंध जे सदर निसार अहमद खड़ो जे सॾ ते इमरान खान नियाज़ी जे नाज़िबा ॿोली ॻाल्हाइण ऐं इदारनि ख़िलाफ़ ग़लत बयानी करण पीपल्स पार्टी उमरकोट जी क़यादत पारां सैयद अली मर्दान शाह जे शहर जे बंगले खां रैली कढी प्रेस क्लब उमरकोट ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इमरान खान नियाज़ी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ज़िले जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर, ज़िले जो जनरल सेक्रेटरी सूफ़ी नवाज़ सुमरो, तालके उमरकोट जो सदर अलाह बचायो असीर, सिटी सदर डॉक्टर घनश्याम, अब्दुल सत्तार खोसो, शौकत उदयपुरी, लेडीज़ विंग, सपाफ, यूथ, हारी विंग, माइनॉरिटी विंग समेत ॿियनि कारकुननि उहिदेदारनि वॾी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते ज़िले अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त नियाज़ी सरकार 4 सालनि में रुगो इंतकामी कार्रवाइनि खां सवाइ कुझु कोन कयो। असां बेनज़ीर जी शहादत जे वक़्तु पाकिस्तान खपे जो नारो हंयो हो। हींअर मर्द मुजाहिद अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हणी इहो साबित करे छॾियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह पाकिस्तान जी सलामती ऐं उन जी बका जी ॻाल्हि कई आहे। दुश्मन ते नारा